ला इलाहा इल्लल्लाह। बोरा मां हाँ एॾी जल्दी आ, मां नमाज़ पढ़ी आ, मस्जिद खां ॿाहिरि बीठो आहियां एॾे। जी जी अचां साईं अचां। काथे हो एतिरो टाइम? साईं बलूचिस्तान वारी पार्टी पैसा ॾेई हुई? हलो हलो ताक दी हिसाब शोभा ना बि न ॾिसे नथो, अखियूं खोले ॾिस, अखियूं खोले ॾिस। सिंध जो नाले वारो व्याज खोर वली मोहम्मद उर्फ वलू व्याजी पियो गुज़रे। माफ़ कयो सर, माफ़ कयो छा वरी तेज़ी सां ॻाल्हाए थो? उल्टा चोर कोटवाल को डांटे। महंगाई लगी पई आहे, गुरबत जी लकीर खां माण्हू हेठि था ज़िंदगी गुज़ारनि। असां जहिड़नि सां तो फिटाए बुझ बुझ करे छॾींदो मई। हाणे हल, अखियूं ख़राब थी त गंबट खां इलाज करायां आई। हल हाणे हल, वता हिन हेॾे हाणे हेॾे पुरम इहो हमरा हुयो अलाए 10 व्हीलर ट्रक हुयो, ईअं जो ठगा कढायईं मारे छॾियईं। बम बम को खणी आ। इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। इहो ॿुधा पंजाब ऐं बलूचिस्तान वारियूं पार्टियूं जेके हुयूं इहे व्याज जा पैसा ॾेई वियूं? पैसा न साईं, किथे रही। हाणे हीअ जेको सादकाबाद आहे जो आहे हमरा, इन जो नंबर त मिला। हराम जी मडी आहे, पैसा वठी वियो। हेलो, सादकाबाद के निज़ामी बात कर रहे हो ना? इधर हराम का मडी है क्या? हमसे तू इधर से पैसे लेके गया, अपना शनाख्ती कार्ड भी इधर रख गया, तो पैसे तुम्हारा प्यू देगा? इधर गुर्बत लगा पड़ा है, इधर सीजन महंगाई पेट्रोल डी डी वधता पड़ा है। चरी का बच्चा, हमको अपना पैसा दो वरना तुम्हारे जुंडे पटूंगा। हराम का पैसा है। मैंने गरीबों को चिचिला चिचिला के ये पैसा जमा किया है सिंध के मानू को। देखता हूँ तुम्हें कल तक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मौली साहब छा हाल आहे? ख़ुशि जो ख़ैर। अदा मौली साहब ॿुधा कीअं अचणु थियो? आयुमि तोखे ॾिठुमि अगणे ग़रीब सां हिकिड़े से विड़े पियो, मुंहिंजो थी अचां वली मोहम्मद खां। छो थो अदा ग़रीबनि खे तंग करे? क़यामत सवली थी आहे। छॾ हाणे व्याज जो कमु। होॾो निमाज़ थो पढ़े, हेॾो ई गुनाह जा कमु थो करे। अदा होॾो निमाज़ पढ़ंदो आहियां, हितां व्याज वठंदो आहियां, होॾो सवाबु कमायुमि, हेॾो गुनाह कयुमि, हिसाब बराबरि। पेट बि त पालणो न आहे। अदा वली मोहम्मद हाणे, अदा वली मोहम्मद हाणे इहे कमु छॾ, तौबा कर। तुंहिंजी उमिरि केतिरी बची आहे? ग़रीबनि खे सफ़ा फुरे तबाह कयो थी। तौबा कर ऐं अलाह जे तरफ़ मोटी आहे। कोई कारोबार बि पंहिंजो छॾींदो। हाणे तूं ॿारनि खे पढ़ाईंदो आहे न, उहो छॾींदे? इहो कारोबार न आहे अदा वली मोहम्मद। तौबा कर, असां वञूं था। वञ वञ वञ, निकर हितां। इहे तो जहिड़ा घणा आया आहिनि। साईं मौलवी छा चए पियो? त आयो नसीहत करणु, असां वाथिड़ियलूं जाइ खां, असांखे नसीहतूं असरु न कंदियूं। ए गुराम मां ॿुधो आहे हुकूमत पेट्रोल सां गॾोगॾु व्याज जी रक़म में बि इज़ाफ़ो कयो आहे, जाई आहे? हा साईं, हिते रख न।